गुरु जी प्यारी साध संगत चो सतनाम श्री वाहिगुरु। गुरु महाराज जा मिठा वचन अमोलक वचन गुरु अर्जन देव महाराज अजोके वचन में फरमाइन था, तुद चित आए महा आनंदा। हे प्रभु, जंहिंखे तूं यादि तो अची वञे, जंहिंजे ध्यान में तूं अंदर में अची तो वञे, उनखे महा आनंद जी प्राप्ति थी थिए। प्यारी साध संगत, तव्हां भगवान जे कंहिं बि सुहिणी सूरत जो, सतगुरनि जे कंहिं बि मूर्त जो रोज दर्शन कयो। रोज दर्शन कंदे कंदे तव्हांखे उहो ध्यानु पको थी वेंदो। पोइ जॾहिं कॾहिं बि तव्हां उन सूरत जो ध्यानु कंदा त तव्हांखे अंदर में उहा सूरत नज़र ईंदी। सतगुर जे सूरत जो ध्यानु करण सां सभु दुख चिंताऊं अंदर मां नाश थी वेंदा ऐं हिकदमि सची ख़ुशी मुस्कान सची चेहरे ते अची वेंदी आहे। मन ख़ुशीअ सां नचण लॻंदो आहे, दिलि जो कमल गुल टिड़ी पवंदो आहे। तव्हां रोज़ भॻवान जे मूर्त जो ध्यानु कयो ऐं जॾहिं कॾहिं तव्हांखे कोई दुख सताए, काई तकलीफ़ अचे, काई मुश्किल अचे, त थोरी देरि जे लाइ उन प्रभुअ जो ध्यानु धारण कंदव त हिकदमि तव्हांजो दुख दूर थी वेंदो। एॾी वॾी शक्ति आहे ध्यान में, सतगुरूअ जी या परमेश्वर जी प्रभुअ जी कंहिं बि मूर्त जो ध्यानु करण में। श्री कृष्ण भॻवान जो तव्हां ध्यानु कयो, ॾिसो त उन वक़्तु ई तव्हांखे थोरी देरि प्रभुअ जो दर्शन करण सां सभु दुख दूर थी वेंदा। दर्शन करे सॼो ॾींहुं उन जो सुख सां गुज़रंदो आहे। इन करे सवेल सनानु करे गुरूअ जे दर ते, प्रभुअ जे मंदर में, ठाकुर जे द्वारे वञी
भॻवान जो दर्शन कंदा आहिनि त जीअं सॼो ॾींहुं सुख सां गुज़रे। ऐं जेके रोज़ दर्शन कनि था, ध्यानु कनि था, सिमरन कनि था, उन्हनि जी सॼी हयाती सुख सां गुज़रंदी आहे। तुध चित आहे महा आनंद आहे। सतगुरु चवनि था त उन जीव खे महा आनंद, परम आनंद, ब्रह्म जो आनंद प्राप्त थींदो जंहिंखे अंदर में प्रभु चित आहे, यादि आहे। ऐं वरी चवनि था जिस विसरे सो मर जाए। जंहिंखे प्रभु परमात्मा विसरी थो वञे उहो त ॼण जीअरो ई मुर्दे जे समान आहे। चओ सतनाम। दयाल होए जिस ऊपर करते सो तुझ सदा ध्याए। जंहिं ते उहो प्रभु दयाल थे उहो ई त प्रभुअ जो ध्यानु कंदो। जंहिं ते प्रभु कृपा करे, महर करे, उनखे ई इहे शयूं हासिल थींदियूं आहिनि। सभु कंहिंखे ध्यान जो सुख न मिलंदो आहे, सभु कंहिंखे दर्शन जो सुख न मिली सघंदो आहे, सभु कंहिंखे नित नेम सां सत्संग या नित नेम सां गुरूअ जो दर नसीब न थींदो आहे। वॾनि भागनि वारे खे, हज़ारनि मां लखनि मां विरला जेके गुरमुख हूंदा आहिनि, जंहिंते गुरूअ जी महर हूंदी आहे, उन्हनि खे सत्संग या अहिड़ी सतगुरनि जी दरबार या प्रभुअ जी बाणी नसीब थींदी आहे। चओ सतनाम। ऐं जिन खे नसीब थो थिए सत्संग, जिन खे गुरनि जी बाणी नसीब थी थिए, उहे सेवक चवनि था त हे मुंहिंजा साहिब, हे मुंहिंजा सतगुरु, तूं महिमान निमाणी, मूं निमाणीअ जो मान तूं ई आहीं। हे मुंहिंजा दीन दयाल, मां त निमाणी आहियां, मां कुझु न ॼाणा, मुंहिंजो जेको कुझु आहे मुंहिंजा सतगुरु तूं ई आहे। अरदास करी प्रभु अपने आगे, सुन सुन जीवा तेरी बाणी। मां तुंहिंजे अॻियां इहा अरदास थी कयां त मूंखे इहा पंहिंजी अमृतमयी बाणी रोज़ ॿुधाइजांइ, छो जो सुन सुन जीवा तेरी बाणी। मां इहा तुंहिंजी बाणी ॿुधी ॿुधी करे त जियां थी। चओ सतनाम। चरण धूल तेरे जन की हुआ, तेरे दर्शन को तल जाए। हे मुंहिंजा सतगुरु, मां तव्हांजी चरणनि जी धूल थी वञा, तव्हांजी चरणनि जी मां जेकर सेवा कयां, तव्हांजी संगत जी सेवा कयां, तव्हांजे दर जी सेवा कयां, बलहार वञा तव्हांजे दर्शन तां। कुर्बान जाई उस वेला सुहावी, जित तुमरे द्वारे आया। मां उन वक़्त तां कुर्बान वञा, उन ॾींहं तां सदके वञा मुंहिंजा सतगुरु, जंहिं ॾींहुं मूंखे तुंहिंजो दर नसीब थो थिए। उहो ॾींहुं केॾो न सभाॻो आहे, केॾो न सुहिणो आहे, जंहिं ॾींहुं मूंखे तुंहिंजी मिठी बाणी ॿुधण लाइ थी मिले। सुण सुण जीवा तेरी बाणी। चओ सतनाम श्री वाहिगुरू। अमृत वचन हृदय उधारी, तो कृपा ते संग पाई। हे मुंहिंजा मालिक, अहिड़ा तहिड़ा तुंहिंजा अमृत जहिड़ा वचन, मिठा वचन इहे जेकर मां ॿुधी करे ऐं दिलि में वसायां, तुंहिंजी बि इहा कृपा थिए जो मूंखे संतनि जो संग मिले। तुंहिंजी कृपा थींदी तॾहिं त संतनि जो संग मिलंदो। बिन सत्संग विवेक न होई। गोस्वामी तुलसीदास महाराज रामायण में फरमाइनि था, बिन सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई। सत्संग खां सवाइ ज्ञान पैदा थी नथो सघे, परंतु जेसि ताईं प्रभुअ जी कृपा नथी थिए तेसि ताईं सत्संग बि नसीब नथो थी सघे। चओ सतनाम। मां मुंहं सां चवां चाहे न चवां, मुंहिंजा दातार अंदर जी त तव्हां सभु हालत मुंहिंजी ॼाणो था। तो जहिड़ो ॿियो केरु समर्थ आहे। अन बोलत मेरी बिरथा जानी, अपना नाम जपाया। ठाकुर तुम शरणाई आया, उतर गया मेरे मन का संसार, जब तेरा दर्शन पाया। जंहिं ॾींहुं तुंहिंजो दर्शन कयो, मन जा सभु संसार, मन जा सभु भरम दूर थी विया। इन करे चवंदा आहिनि त संतनि जो दर्शन करण सां जिन ॾिसंदड़िया मेरी दुर्मत वञे, खोटी ॿुधी नास थी वेंदी आहे। कहिड़ो बि नीच दुष्ट पापी जी हुजे, उनखे जेकॾहिं
हिकु ॾींहुं ख़ाली सत्संग ते वठी वेंदो त उनजो अधु दिलि त उन ई ॾींहुं बदिलजी वेंदो। जे प्रभुअ जी कृपा हूंदसि तॾहिं हली सघंदो सत्संग ते, इहा पहिरीं ॻाल्हि आहे। प्रभुअ जी कृपा पहिरियों ज़रूरी आहे, पोइ आहे कृपा ॿियो सभु। हिकु ॾींहं जे सत्संग में उनजो अधु दिलि बदिलजी वेंदो ऐं धीरे 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 सत्संग कंदे कंदे केतिरो बि कठोर दिलि हुजे, पापी हुजे, उहो बि बदिलजी वेंदो आहे। नोड़ी जीअं रोज़ रोज़ पथर ते घिसंदी आहे त खूह जे पथर में बि निशान थी वेंदो आहे। नोड़ी केतिरी न कोमल आहे, नरम आहे, पथर केॾो सख़्तु आहे, लोह जहिड़ो, परंतु उन में नालीअ जहिड़ो निशान थो थी वञे जो रोज़ रोज़ उनखे रसी लॻे थी। तहिड़ी तरह सां सत्संग रूपी नरम मिठा वचन, मिठी गुरनि जी बाणी इन पत्थर दिलि ते बि असर लॻे, ज़रूर ज़रूर असर थी थो वञे। उन दिलि में बि धीरे धीरे प्रेम तो पैदा थी पवे। चओ सतनाम। जंहिंखे तूं इहा लगन लॻाए उन खे ई लॻे थी, उहो ई तुंहिंजो भगत बणिजी सघे थो। ऐं लगन उन्हनि ते थी लॻे जिन जे हृदय में प्रभुअ जो प्रेम जागी पियो। ऐं जिन जे हृदय में प्रेम जागी पियो उहो प्रेम सभिनि जे लाइ हूंदो आहे, उहा सिक सभिनि जे लाइ हूंदी आहे, कंहिं हिक जे लाइ न हूंदी आहे। बल्कि ईअं था चवनि कि संत जननि जे हृदय में उन्हनि जे लाइ बि प्रेम हूंदो आहे जेके उन्हनि सां नफ़रत कंदा आहिनि, जेके उन्हनि जी निंदा कंदा आहिनि, उन्हनि जे लाइ बि संत जननि जे हृदय में प्रेम हूंदो आहे। छो जो उन्हनि जे मन में ॿी काई भावना अची नथी सघे, घृणा जी भावना या द्वेष जी भावना, दुश्मनीअ जी भावना न ईंदी, अची नथी सघे। छो जो उन्हनि जो मन सदाई नाम में भिनल आहे। इन करे उन्हनि जे लाइ कोई पराव आहे ई कोन, उन्हनि जे लाइ सभु पंहिंजा आहिनि। चओ सतनाम। दुई कर जोड़ मांगो हिकु दाना, हे मुंहिंजा सतगुरु मां ॿई हथ जोड़े तोखां हिकिड़ो वरदान थो घुरां। कहिड़ो वरदान खपई भाई? तोखे छा खपे? साहिब तुठे पाऊं। हे मुंहिंजा मालिक, मूंखे ॿियो कुझु न खपे, मूंखे तूं ई खपे। जंहिं प्रभुअ खां भॻवान खे ई घुरी वरितो, केॾी न चित्राईअ जी ॻाल्हि आहे, केॾी न सुंदर ॻाल्हि आहे। उहो सम्झो सॼी संसार खे उन घुरी वरितो, उनखे सभु सुख पाण ई मिलंदा, कुझु घुरण जी ज़रूरत ई न। राजा जूं ॿराणियूं हुयूं, छोटी सी कथा ईंदी आई आहे कि राजा ॿाहिरि पियो वञे। हिकिड़ी राणीअ चयो कि मुंहिंजे लाइ हीरनि जो हार वठी अचो। ॿी राणीअ ॾे राजा वियो, उन खां जंहिं महिल मोकिलाइण लॻो त उहा रोअण लॻी, चवेसि तो तुंहिंजे लाइ छा वठी अचां? उन चयो मूंखे कुझु बि न खपे, बसि तव्हां जल्दी वापसि अची वञिजो। हाणे राजा मोटी आयो, जंहिं राणीअ चयो हीरनि जो हार, उनखे हीरनि जो हार मिलियो, परंतु जंहिं कुझु बि न घुरियो हो उनखे अनेक पदार्थ मिलिया, सभु कुझु मिलियो। तहिड़े तरीक़े सां सतगुरूअ खां, प्रभुअ खां असां जेकॾहिं उन खे ई घुरूं त असांखे संसार जा सभु सुख मिलंदा। कूड़ा पदार्थ न घुरूं, सतगुरूअ जे दर ते अचूं त नाम जो सचो धन घुरूं। चओ सतनाम। मां त तोखां इहो ई वरदान थो घुरां त श्वास श्वास नानक आराधे, 8 पहर गुण गावां। हे मुंहिंजा सतगुरु, मां श्वास श्वास में तुंहिंजे ॾिनल नाम जो सिमरन कयां। मां 8 ई पहर, ॾींहुं हुजे चाहे राति हुजे, उथंदे वेहंदे हलंदे चलंदे, उठत बैठत सोवत नाम, कह नानक जन के सदकाम। बोलो गुरु नानक देव की जय। सतनाम श्री राम। से संजोग करो मेरे प्यारे, जित रसना हरि नाम उचारे। संत जन हिकिड़ी कथा ॿुधाईंदा हुया कि हिकिड़े टांगे वारे संतन खे विहारियो। संत उन टांगे में चढ़िया। पंडित मोहन प्रकाश शास्त्री ॿुधाईंदो इहा कथा।
टांगे में संत जीअं चढ़ियो थोरो अॻिते टांगो हलियो रुकी पियो वरी उहो टांगे वारो लही करे उन घोड़े जे अॻियां नचण लॻो नचण जीअं लॻो वरी घोड़ो अॻिते थो वधे वरी टांगे वारो वेही हलाए थो हुनखे थोरी देरि अॻिते हलियो वरी घोड़ो बीह थो रहे वरी टांगे वारो लही हुनजे अॻियां नचण लॻो संत तो चयो भाई ये करे छा थो तूं असांखे केतिरी देरि में पहुचाईंदे सॼो ॾींहुं लॻाए छॾींदे पहुचाइण में 2-4 कदम मस तो तुंहिंजो घोड़ो हले ऐं बीह थो रहे वरी तूं नचे थो तॾहिं थो हले चए थो साईं ये घोड़ो न आहे हीअ घोड़ी लॻल आहे हिन में ऐं हीअ घोड़ी जेका मुंहिंजी आहे जेका टांगे में अॼु लॻाई आहे इहा हमेशह शादी विहांवनि ते वेंदी आहे हिन ते घोट राजा चढ़ी करे हलंदो आहे त हुनखे आदत पियल आहे माण्हू जॾहिं हिनजे अॻियां नचंदा आहिनि तॾहिं इहा घोड़ी अॻिते वधंदी आहे हाणे जेसि ताईं मां हिनजे अॻियां नचंदुमि न तेसि ताईं इहा घोड़ी हलंदी ई न जानवर खे बि जंहिं शइ जी आदत पइजी थी वञे उन शइ खां बिना उहो नथो हले त इन करे मां हिनजे अॻियां नचां थो तॾहिं इहा हलंदी तोखे बि अहिड़ी आदत हुजणु खपे कि जेसि ताईं तूं नाम न जपे तेसि ताईं तोखे काई ॻाल्हि मिठी न लॻे जेसि ताईं तूं गुरूअ जे दर ते वञी सिर निवाए न अचे तेसि ताईं तोखे ॾींहं जो काई शइ वणे ई न तोखे खाधो पीतो मिठो न लॻणु खपे जेसि ताईं तूं सतगुरूअ जे दर खां सिर न झुकाए अचे तोखे कंहिं शइ में आनंद ई न अचे बल्कि माण्हू ॾिसी बि सम्झी वञनि त छो भाई अॼु तुंहिंजो मुंहुं उदास लॻो पियो आहे छो तूं सत्संग ते न वियो आहे छा अॼु तुंहिंजो चहिरो लथो पियो आहे तूं गुरूअ जे दर ते शायदि मथो टेके न आयो एतिरो तुंहिंजो प्रेम सतगुरूअ सां हुजणु खपे कि माण्हू जॾहिं तोखे ॾिसनि त उन्हनि खे सतगुरूअ जी यादि अचे माण्हू जॾहिं तोखे ॾिसनि उन्हनि खे गुरबाणीअ जी यादि अची वञे ऐं ऐसे संजोग करो मेरे प्यारे जित रसना हर नाम उचारे गुरमुखनि जो बि कर्तव्य आहे सत्संगी जेके आहिनि अहिड़ा अहिड़ा संजोग कनि अहिड़ा अहिड़ा सुंदर आयोजन कनि जंहिंमें सत्संग थिए ऐं प्रभुअ जो नाम चित अचे साध संगत कठी थिए संत वेही हरिय जा गुण ॻाइनि इहो ई सफलो कर्म आहे ॿिया सभु कर्म इन खां पोइ आहिनि अनेक शुभ कर्म हिन संसार में आहिनि स्वामी विवेकानंद महाराज चयो त भाई तव्हां कंहिंजे लाइ रोटीअ जो बंदोबस्तु कयो हिकु ॾींहं जो कंहिंजे लाइ हफ़्ते जो बंदोबस्तु कंदव त उनजी वधीक आसीसा मिलंदी ऐं कंहिंजे लाइ अगरि तव्हां सॼे साल जो रोटीअ जो बंदोबस्तु करे छॾियो त तव्हांखे ॾाढी वधीक आसीसा मिलंदी परंतु जेकॾहिं तव्हां कंहिंजे लाइ सत्संग जो था बंदोबस्तु कयो त हुनजो सॼो जीवन संवरजी वेंदो उन खां वॾी में वॾी काई आसीस ई कोन्हे इन करे सतगुरु त मालिक खे अरदास था कनि त हे मुंहिंजा मालिक हे मुंहिंजा ठाकुर मूंखे अहिड़ा मौक़ा ॾे जीअं मां सत्संग में वञा ऐं चवां सतनाम सुन बेनती प्रभु दीन दयाला साध गावे कर सदा रसाला हे मुंहिंजा दीन दयाल मुंहिंजी इहा वेनती ॿुध संतनि सां गॾु मां वेही तुंहिंजा मिठा मिठा गुण ॻायां तुंहिंजा गीत ॻायां तुंहिंजो नाम जपियां परंतु संतनि सां गॾु छो जो संतनि सां गॾु जपण में वॾो फ़ाइदो आहे चवनि था संत जना मिल हर जस गायो कोट जन्म के दुख गवायो ईअं तूं भले भॻवान जा गीत ॻाए गुण ॻाए परंतु जॾहिं संतनि सां गॾु वेही ॻाईंदे त कोट जन्म के दुख गवायो तुंहिंजा करोड़नि जन्मनि जा दुख सभु कटिजी वेंदा मिटिजी वेंदा चओ हरे राम जीवन रूप सिमरन प्रभु तेरा जिस कृपा करे बसे तिस मेरा हे मुंहिंजा प्रभु
हे मुंहिंजा ठाकुर, तुंहिंजो सुंदर स्वरूप जीअं खे जियापो ॾियण वारो आहे। जेके जेके तुंहिंजो ध्यानु सिमरन कनि था, भॼन कनि था, उन्हनि जो जीवन सुखी थो बणिजी पवे। चओ हरे राम। जनकी भूख तेरा नाम आहार, तूं दाता प्रभु देवण हार। सेवक जे दिल जी त इहा ई बुख हूंदी आहे कि तुंहिंजे नाम रूपी भोजन मिले। उन्हनि खे ॿाहिरियुनि भोजननि जी ज़रूरत ई कोन्हे, उन्हनि खे ॿाहिरियुनि स्वादनि जी ज़रूरत ई न आहे। उन्हनि खे नाम जे ई रस में स्वाद थो अचे। चओ हरे राम। राम रमत संतन सुख माना, नानक देवन हार जाना। राम रमत संतन सुख माना। संत जन उन राम खे ॾिसी ॾाढो प्रसन्न आहे जेको प्रभु घट घट में रमी रहियो आहे। इन करे संत जन सभ खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। हर घट में अंदरि जीअं दुकानदार जे लाइ कर्तव्य आहे कि दुकानदार हर आयल ग्राहक खे भॻवान सम्झे, तीअं संत जन पाण वटि आयल हर इंसान खे भॻवान सम्झी प्रसन्न थींदा आहिनि। इन करे संत सदाई ख़ुशि रहंदा आहिनि कि मुंहिंजो प्रभु आयो आहे। उन्हनि वटि कोई कहिड़े बि कम सां पहुचे, ईअं सम्झंदा आहिनि त मुंहिंजो साईं आयो आहे, मुंहिंजो भॻवान अॼु मूं वटि आयो आहे, इन जी मां सेवा कयां। जेकर इन प्रभुअ खे कीअं बि करे ख़ुशि कयां, इन करे संत जन हर कंहिं सां मिठो ॻाल्हाईंदा आहिनि। इन करे संत जन हर कंहिंजो सत्कार कंदा आहिनि। इन करे संत जन पाण वटि आयल जीव खे सुखी करणु चाहींदा आहिनि कि प्रभु इन जा दुख दूर करे छॾ, हे ख़ुशि थी वञे। हे ख़ुशि थी वियो त मुंहिंजे लाइ मुंहिंजा साईं ॼण तूं ख़ुशि थी वए, तूं प्रसन्न थी वए। बोलो गुरु नानक देव की जय। सतगुरु अमरदास साईं तेरा बने लाई, बिन सतगुरु सेवे भोगा, दुख लागा जग चारे भरमाई। हम दीन तुम जुग जुग दाते, सब दे बुझाई। हर जीव कृपा करो तुम प्यारे, सतगुरु दाता मेल मिलाओ, हर नाम देवो आधारे। मन का मार दुविधा सहज समानी, पाया नाम अपारा। हर रस जाप मन निर्मल हुआ, किल विख काटन हारा। सबद मरो फिर जीवो सदही, ता फिर मरण न होई। अमृत नाम सदा मन मीठा, सब दे पावे कोई। दाते दात रखी हथ अपने, जिस भावे तिस देई। नानक नाम रखे सुख पाया, दरगह जापै देई। नानक नाम रखे सुख पाया, दरगह जापै देई। सतनाम श्री सोरठ मेला तीसरा। तिने सतगुरु सेवे बहुता दुख लागा, जुग चारे फरमाई। गुरु जी प्यारी साध संगत, चो सतनाम श्री वाहिगुरू। सतगुरुनि जे सेवा जी महिमा तव्हां ॿुधी कि सतगुरुअ जे सेवा में केतिरा फल आहिनि। गुरु अमरदास महाराजनि जी मिठी बाणी आहे। श्री गुरु अमरदास साहिब फरमाइनि था त बिना सतगुरुअ जी सेवा जे हे जीव केतिरो न दुखी थो रहे। जॾहिं सतगुरुअ जी सेवा थी मिलेसि तॾहिं हिन जो मन सुखी थो थिए, हिन जी आत्मा सुखी थी थिए, प्रसन्न थी थिए। ऐं सच में सुख आहे त सतगुरुअ जे ई सेवा में सचो सुख आहे। गुरु अमरदास महाराजनि पंहिंजी जिंदगीअ जो अनुभव था ॿुधाइनि। गुरु अमरदास महाराजनि खे ॾाढी वॾी उमिरि में सतगुरुअ जी प्राप्ति थी। तॾहिं था चवनि त बिना सतगुरुअ जे दुख ई दुख हुयो। जॾहिं सतगुरुअ जी प्राप्ति थी, सतगुरुअ जा चरण मिलिया, सतगुरुअ जी सेवा मिली, सतगुरुअ जो दर मिलियो, तॾहिं मिली थो सघे सुख।
बिन सतगुर सेवे बहुता दुख लागा। हिन ख़ाली कलयुग जी ॻाल्हि न आहे, पर सभिनी जुगनि में इहो ई नियम लागू रहियो आहे। इहो ई नियम आहे परमात्मा जो त सेवा मोही सुख मिलंदो आहे। चओ सतनाम। हम तीन तुम जुग जुग दाते सबदे के बुधाई। हे मुंहिंजा सतगुरु, असां दीन आहियूं, मिसकीन आहियूं ऐं तूं दातार आहीं। असांखे पंहिंजे नाम जो शब्द समझाए करे ॾे, ईअं समझाए करे ॾे जीअं हीअ आत्मा उन नाम सां जुड़ी वञे। हे असांजो हिरदो उन नाम सां शीतल थी पवे। असांजी सुरत यानी असांजो ध्यानु सदाई उन तुंहिंजे नाम में हुजे। चओ सतनाम। हर जी कृपा कर तुम प्यारे, सतगुरु दाता मेल मिलाओ, हर नाम देवो आधारे। हे मुंहिंजा हरि, तूं असां ते कृपा कर, असांखे सतगुरु मिला, असांखे संत मिला जेके असांखे हरिय जो नाम ॿुधाइनि त असांजे हिन जीअ खे आधार अचे, सहारो मिली पवे। असांजे हिरदे खे तुंहिंजे नाम जी ओट मिली पवे। बिना सहारे जे हे जीव भिटकी थो वञे। इन करे तूं असांखे इहो सहारो ॾे, कृपा कर। हा। मनसा मार दुविधा सहज समानी, पाया नाम अपारा। चवनि था त हे प्यारा, जेकॾहिं तूं मन जूं इच्छाऊं सभु मारे छॾे ऐं पंहिंजे अंदर मां ॿियाई कढी छॾे, तॾहिं उन गोबिंद जे अपार नाम खे समझी सघंदे। तॾहिं उन नाम जो तोखे आनंद ईंदो, जॾहिं पहिरियों पंहिंजे मन जी सभिनी इच्छाउनि खे नाश कंदे। मन जूं सभु इच्छाऊं ख़तम करे छॾ। मन कंहिं बि इच्छा लाइ जागे ई न। मन खे मारे छॾ। मन खे समझाए त हे मन, तूं हाणे ॿियूं सभु इच्छाऊं छॾे ॾे। जीअं नंढड़ो कोई बालक हूंदो आहे, अनेक तरह जूं फरमाइशूं कंदो आहे कि मूंखे हे वठी ॾियो, हे वठी ॾियो। तॾहिं हुनखे सम्झाइणो पवंदो आहे कि प्यारा, तूं इहे सभु शयूं न खा, इहे सभु शयूं न घुर, तुंहिंजे लाइ ठीकु न आहिनि। त अहिड़े तरीक़े सां तूं मन खे सम्झाए, जीअं बालक खे सम्झाइबो आहे त हे मुंहिंजा मन, तूं अञा घणियूं इच्छाऊं कंदे, अञा घणनि रांदीकनि सां खेॾंदे भाई, अञा घणा तोखे खिलौना खपनि। तूं सचे नाम सां जुड़। जीअं ॿार वॾो थींदो आहे त हुनखे झलींदा आहियूं, बसि हाणे तूं खिलौना न वठ, हाणे तूं इहे टॉफियूं न खा, इहे शयूं न खा, हाणे तूं वॾो थी वियो आहे। तीअं तूं मन खे सम्झा त हे मुंहिंजा मन, तुंहिंजी सॼी उमिरि इन्हनि रांदियुनि में गुज़री वई। तूं माया जे फेर में पंहिंजो अमोलक मानुष जनम सॼो विञाए छॾियो। सतगुरु चवनि था त धंधा करतियां ने फल जनम गवाया, सुख दाता मन न वसाया। धंधो कंदे 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 सॼी उमिरि ईअं ई विञाए छॾे। कॾहिं सोची कि उन सुखनि जे दातार प्रभुअ खे बि मां मन में वसाए ॾिसां। चओ सतनाम। तो हरि नाम जो रस चखे ॾिस, तुंहिंजो मन पाण ई निर्मल थी पवंदो। ऐं जंहिंजो मन निर्मल थी पियो त संत कबीर साहिब ने लाइ चयो आहे त कबीर मन निर्मल भया जैसे गंगा नीर, पाछे लागा हर फिरे का। त कबीर कबीर मन खे जंहिं निर्मल करे वरितो, उनजे पोयों हरिय खे घुमणो पवंदो आहे। ऐं तूं मन निर्मल कर। मन निर्मल कंदे तॾहिं तोखे हरि पाण ॾिसण ईंदो, तॾहिं तुंहिंजी हरि पाण संभाल कंदो, तॾहिं तोखे सची मौज ईंदी नाम जपण में। जॾहिं तुंहिंजो मन शांत थी पवंदो, हिकदमि शीतल थी पवंदो, थधो थी पवंदो। हा। मन खे तूं मार। मन खे कीअं मारींदे? गुरूअ जे शब्द में मारे छॾ। ऐं जेकॾहिं तूं मन खे हिकु दफ़ो मारे छॾियो त पोइ तूं सदा अमर थी पवंदे।
सदाई पियो जीअंदे को तोखे कोई मारे न सघंदो। चओ सतनाम श्री वाहिगुरु। अमृत नाम सदा मन मीठा सबदे पावे कोई। अमृत रूपी नाम सदाई मिठो आहे, गुरुअ जो शब्द कोई विरलो पाए तो सघे। दाते दात रखी हथ अपने, जिस देवे तिस देही। दातार इहा दात पंहिंजे हथ में रखी आहे, जंहिंते मालिक महर करे उनखे इहा दात बख़्शे थो। नानक नाम रते सुख पाया, स्वर्ग जापे सेई। गुरु महाराज चवनि था त नानक नाम रते सुख पाया, जेके नाम जे रंग में रंगियल आहिनि उन्हनि सचो सुख पातो आहे। साईं जे दरगाह में बि उहे ई क़बूल पवनि था। गुरू जी प्यारी साध संगत ते गुरु सेवा जी तव्हां महिमा ॿुधी। गुरु सेवा जी वॾी में वॾी महिमा आहे। अॼु असांजा वॾा भाग आहिनि जो साईं वसण शाह जा रूप, साईं सुखराम दास साहिब जन जा ई स्वरूप, उन्हनि जी अंश संत सतगुरु साईं केशवदास साहिब जन असांजे हिन कुटिया में हिन दरबार में आया आहिनि। ऐं इन्हनि संतनि सतगुरनि जो हेॾो आसन बि ठहियल आहे जिते तव्हां मथो टेकींदा आहियो, साईं वसण शाह जो ऐं साईं सुखराम दास साहिब जन जो। साईं वसण शाह बालक अवस्था में सतगुरनि जी सेवा कई। शाम शाह पारूशाह साहिब जन जी सेवा में हूंदा हुआ। पारूशाह साहिब जन खे ॾाढी तकलीफ़ हुई, वॾी बिरध अवस्था हुई ऐं हिकु ॾींहुं एॾी सतगुरनि खे तकलीफ़ हुई, खंघि थी, जो खंगारो फिटी करण लाइ वसण सेवक खे चयूं त वञी करे चिलमची खणी आ, पर वसण सेवक चिलमची न खणी आयो, मुंहुं ई खोले गुरूअ जे साम्हूं बीह रहियो त मुंहिंजा सतगुरु चिलमची हाज़िर आहे, तव्हां कृपा करे जल्दी थुक फिटी कयो। गुरु साहिबनि थुक फिटी कई ऐं वसण उहा पंहिंजे मुंहं में वरिती। हिकदमि सतगुरु सम्झी विया कि असां जेका थुक फिटी कई आहे, कांगारो फिटी कयोसीं, उहो चिलमचीअ में न वरितो आहे। न हिकदमि बाह पकड़ियो वसण जी। रामचक्र भाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।